पूरी सिंध जी काज़ियमनि में IBA टेस्ट पास कंदड़ शागिर्द ऐं बाशऊर नौजवान सरापा एहतजाज आहिनि। उन्हनि जो छा मुतालबो आहे अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। जेको सिंधगीर एहतजाज आहे जेको आहे सिंध दुश्मन 45% हर सब्जेक्ट वारी पॉलिसी जेका आहे उन जे ख़िलाफ़ु आहे। त असांजो सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त इहा पॉलिसी ख़तमु कई वञे। उन खां अलावा जेको हिननि जो 55 जेको मार्कनि वारो रेशियो आहे उन्हनि ते पास उहो घटाए 40 ते के बि आहिनि। हिते सभई JST ऐं PST टेस्ट ॾेई चुका आहियूं ऐं असांजो सिंध हुकूमत खां मुतालबो आहे त जेको आहे तव्हां 55% ऐं 45% पॉलिसी ख़तमु कयो। छाकाणि हिते असांजे तालुके में तक़रीबन 148 सीटूं आहिनि जिते सिर्फ़ु 22 जेको आहे कैंडिडेट्स पास थिया आहिनि ऐं काफ़ी छोकिरा तक़रीबन सभई यूनिवर्सिटी होल्डर आहिनि ऐं डिग्री पास कया आहिनि फर्स्ट डिवीजन में। तक़रीबन असां दोस्त सुञाणूं था ऐं महिरबानी करे इहे जेके पॉलिसी ख़तमु कनि ऐं जेके ग़लतियूं आहिनि अकीज़ में ऐं उहे बि रिवाइज़ कयूं वञनि। कम से कम 43 न त 40 ग़लतियूं थींदियूं। महिरबानी करे रिवाइज़ करे उनखे जेको आहे नौजवान खे मार्क्स ॾियनि जीअं नौजवान खे रोज़गार मिली सघे ऐं जेका आहे स्कूल में जेका कमी आहे टीचर्स जी उहा पूरी थी सघे। जेके पासिंग मार्क्स 55 रखी वयूं आहिनि उन खां अलावा 45% जेका पॉलिसी रखी वई आहे उनखे घटायो वञे। असांजी सिंध जी ॿाहिराड़ी जो तइलीम जो मयार एतिरो सुठो न आहे। जहिड़ी लेवल जी IBA JST में टेस्ट वरिती उहा तमामु हाई लेवल जी हुई जंहिंजे करे काफ़ी ॿाहिराड़ी जा शागिर्द पास न थी सघिया। इन लाइ पासिंग मार्क्स 40 मुक़ररु कई वञनि त जीअं वधि खां वधि नौजवान भर्ती थियनि। PST ऐं JST पास कंदड़ शागिर्दनि जो मुतालबो आहे त तइलीम दुश्मन पॉलिसी 45% हर सब्जेक्ट मुकमल ख़तमु कयो वञे। 55 मार्कूं पास कंदड़ शरह बि घटाए 40 कयो वञे। उन सां गॾु शागिर्दनि उहो बि मुतालबो कयो त IBA जे सवालनि में 43 ग़लतियूं हुयूं जंहिं जूं जवाबी कीज़ खे सेट करे शागिर्दनि खे मार्कूं ॾिनियूं वञनि। अॻवाननि उहो पिणु चिताव ॾिनो त अगरि असांजा मुतालबा न मञिया विया त असां एहतजाज जो दाइरो वधाईंदासीं। कैमरामैन अब्दुल मजीद सियाल सां गॾु जावेद सियाल, जेकब न्यूज़, काज़ी अहमद।